हाणे ख़बर शामिल कयूं पिया ज़िले शिकारपुर जे टाउन मधेजी मां, जिते मधेजी शहर में शानदार वॉलीबॉल रांदि जी हिकु टूर्नामेंट थी आहे। इन सिलसिले में अव्हांखे अहम ख़बर पिया ॾियूं त मधेजी शहर में वॉलीबॉल रांदि जी हिकु शानदार ऐं यादगार टूर्नामेंट जो फाइनल क्रिकेट स्टेडियम मधेजीअ में थियो आहे, जंहिंमें शहर ऐं भरपासे वारनि इलाइक़नि मां वॾे अंग में शौक़ीननि शिरकत करे रांदि जो भरपूर लुत्फ़ वरितो आहे। जी नाज़रीन, ये अव्हांखे अहम ख़बर पिया ॾियूं मधेजी मां, जिते क्रिकेट स्टेडियम जे अंदरि मधेजी शहर जे क्रिकेट स्टेडियम में वॉलीबॉल रांदि जी हिकु शानदार ऐं यादगार टूर्नामेंट रांदि जो फाइनल थियो, जंहिंमें शहर ऐं भरपासे वारनि इलाइक़नि मां वॾे अंग में शौक़ीननि शिरकत करे रांदि जो भरपूर लुत्फ़ वरितो। फाइनल मुक़ाबिलो सदाम बिरोई सांवल मीरानी ऐं सुमेर मीरानी संजय जे टीमुनि विच में थियो, जिते शानदार रांदि जो मुज़ाहिरो कंदे सुमेर मीराणीअ जी टीम फतह हासिल करे वरिती। साॻे वक़्तु रोशन मीराणी, काशिफ़ मीराणी, फारूक मीराणी, अलीजान मीराणी ऐं अनीसुर मीराणी समेत समूरी ऑर्गेनाइज़ेशन टीम बि साराह जे मुस्तहिक़ आहे, जिन जी बहितरीन सरपरस्ती, महिनत ऐं मुनज़्ज़म इंतज़ामनि सबबि ही कामयाब टूर्नामेंट जो इनेकाद मुमकिन थी सघियो। नाज़रीन, अव्हांखे ॿुधायूं त हिन वक़्तु जेको रांदियुनि जो सिलसिलो आहे उहो असां वटि कल्चर वञे थो ख़तमु थींदो, जंहिं करे असांजो नौजवान नसल मंशियात गुटके ऐं समाजी उन सां गॾोगॾु समाजी बुराइनि में वञे थो पियो मुलविस थींदो। उन जे करे ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त असांजी सरकारी नुमाइंदा, ख़ासि करे टाउन सतह जी जेका इंतिज़ामिया आहे, उन्हनि खे रांदियुनि खे भरपूर हिथी वठाइणु घुरिजे ऐं पंहिंजी बजट जो कुझु हिसो रांदियुनि जे लाइ मुक़ररु कजे। अॼुकल्ह जे दौर में नौजवान पंहिंजी मदद पाण तहत पंहिंजो हिक ॿिए सां कोऑर्डिनेशन कम्यूनिकेशन क़ाइमु करे कुझु 5 रुपया कलेक्ट करे रांदियुनि खे इनेकाद कनि था, रांदियुनि जो टूर्नामेंट जो इनेकाद कनि था वॾी महिनत ऐं जफ़ाकशी सां, ऐं नतीजतन अॻिते हली करे जॾहिं इख़राजात में मसइला थियनि था, उन करे नौजवान हौसला शिकस्त थी पवनि था। उन जे करे ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त असांजो जेको टाउन इंतिज़ामिया आहे, ख़ासि करे म्यूनिसिपल इंतिज़ामिया आहे, ज़िलई इंतिज़ामिया आहे, उनखे घुरिजे त शहर अंदरि मुख़्तलिफ़ रांदियुनि जा मुक़ाबिला मुनाक़िद कराया वञनि, उन्हनि जी बजट जेका रांदियुनि जी आहे उन्हनि ते ख़र्चु कई वञे ऐं उन्हनि रांदीगरनि जी हौसला अफ़ज़ाई कई वञे, तां त हीअ जेके सिहतमंद सरगर्मियूं आहिनि इहे अरूज वठनि ऐं हर शहर हर ॻोठ जे अंदरि अहिड़े क़िस्म जूं सरगर्मियूं नौजवान ख़ुशी ख़ुशी शौक़ ऐं ज़ौक़ सां कनि। हे इन ई क़िस्म जी हिकिड़ी सिहतमंद सरगर्मी जेका मधेजीअ में थी आहे। मधेजीअ में नौजवाननि पंहिंजी मदद पाण तहत जेका वॉलीबॉल टूर्नामेंट कराई आहे, उन वॉलीबॉल टूर्नामेंट जे अंदरि शहर तोड़े पसगरदाईअ मां वॾे तइदाद में शाइक़ीन शिरकत कई आहे। टूर्नामेंट खटींदड़ नौजवाननि खे कप ऐं कैश इनाम ॾिना विया आहिनि। मधेजी शहर वासियुनि इन रांदि मां वॾो लुत्फ़ हासिलु कयो आहे। नौजवान इंतिहाई पुरजोश ऐं ख़ुशि नज़र अचनि था, ख़ासि करे विनर टीम जेका आहे उन जा रांदीगर हिक ॿिए खे मुबारकूं ॾियनि था, नौजवाननि खे मेडल ॾिना वञनि था। हिकिड़ी हौसला अफ़ज़ाईअ जे ख़ातिर तव्हां त इन क़िस्म जूं सरगर्मियूं जेके आहिनि उहे ज़ोर वठनि। असांजा जेके साझाबंद माण्हू आहिनि, सियासी समाजी अॻुवान आहिनि, उन्हनि खे बि घुरिजे त अहिड़े क़िस्म जूं सरगर्मियुनि खे हिथी वठाइनि ऐं जेतिरो थी सघे इन नौजवाननि जी हौसला अफ़ज़ाई कनि। हीअ जेका वॉलीबॉल टूर्नामेंट आहे जेका मधेजी में जंहिंजो इनेकाद थियो आहे, इन में कुझु टीमुनि हिसो वरितो आहे, जॾहिं त सुमेर मीराणी जी टीम जेका आहे उहा फतह हासिलु करे वरिती आहे। उन सां गॾोगॾु तव्हांखे मां ॿुधायां त रोशन मीराणी, काशिफ़ मीराणी